सतनाम साखी। जय झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं अमरापुर दरबार जे प्रसाद डोडे चटनी जे बारे में। जेकी डोडो चटनी विरही बि आहे तंहिंजे पुठियां छा लॉजिक आहे, छा कारण आहे, संतनि द्वारा ॿुधायो वियो कि सिंध में जिते सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज पंहिंजी तपस्या कंदा हुआ ऐं सुबुह ऐं शाम जो सत्संग जो प्रवचन कंदा हुआ, तंहिंखे ॿुधण लाइ करे परियां परियां का अलॻि अलॻि गांव मां कुझु दर्शनार्थी शिष्य इत्यादि ईंदा हुआ। हिन खां वधीक सिंध में जिते साईं जिन ई पंहिंजो सत्संग कंदा हुआ आश्रम में, उते हद खां वधीक गर्मी हूंदी। आसे पासे क्षेत्र में रेतीलो स्थान हूंदो, जंहिंजे कारण लुक हलंदी हुई। ऐं जेकी जानकारी मिली आहे से ॿुधाईंदा आहिनि कि हिंद खां वधीक सिंध में 4 गुणा वधीक लुक रहंदी। त संत संत आहिनि, पोइ ख़ुदि सां गॾु गॾु पंहिंजे पूरे शिष्यनि जो बि ध्यानु रखंदा आहिनि ऐं दर्शनार्थियुनि जो बि। तंहिंजे लाइ करे साईं जिन उते जेकी प्रसादी कई उहा कई डोडो चटनी। हुन चटनी जेकी डोडो ऐं चटनी आहे, तंहिंमें जेकी चटनी ठहींदी आहे उन में बसर, दाणो ऐं अंबड़ी इहे शयूं लुक खां बचाईंदियूं आहिनि। ऐं डोडो हिकिड़ी थुली मोटी मानी थींदी आहे, जेके खाइण सां जेका परियां परियां गांव मां शिष्य ऐं दर्शनार्थी ईंदा हुआ उन्हनि जो पेट भरजंदो। त इन डोडे चटनी पुठियां इहा हिकिड़ी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि सतगुरुनि सदाई मानव जाति जे कल्याण लाइ करे ई सोचियो। तंहिंजे लाइ करे उन्हनि हिन प्रसाद खे चुनियो डोडे चटनी से, जंहिंसां कि गर्मी में लुक में जेका दर्शनार्थी अचनि था उन्हनि खे कंहिं बि प्रकार जी को लुक न लॻे, को बीमारी न थिए। तंहिंजे लाइ करे उन्हनि चटनी ऐं डोडे जी प्रसाद रखी। सिंध खां वठी हिंद ताणी जेके डोडे चटनी प्रसादी जी परंपरा हली आहे से साईं सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज द्वारा चालू कई हुई, जेकी अॼु बि पूरे हिंदुस्तान जे अमरापुर दरबारनि में, देश विदेश में जिते बि अमरापुर दरबार ठहियल आहिनि, टिब ठहियल आहिनि, जिते साईं जिन जी पूजा अर्चना ऐं सत्संग थींदा आहिनि, उते अॼु बि डोडे चटनी प्रसाद विरही वञिबी आहे। अहिड़ियूं अद्भुत जानकारियूं तव्हांखे सदाईं असां ॾींदा रहंदासीं असांजे चैनल जे माध्यम सां। सिंधी समाचार राजस्थान।